फैज़गंज थाणे जी हद में ॻोठ राती खान लाशारी जे ॻोठाणनि सोढल लाशारी, अली अकबर लाशारी, यासीन लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में फैज़गंज पुलिस ऐं भासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे फैज़गंज मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी नैला, मां तव्हांखे ॿुधाईंदो न फैज़गंज थाणे जी हद में ॻोठ राज़ी खान लाशारी जे ॻोठनि सोढल लाशारी, अली अकबर लाशारी, यासीन लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में फैज़गंज पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त ॻोठ जो बासर कमालदीन लाशारी, सिंगार लाशारी, न्याज़ लाशारी, फैज़ मोहम्मद लाशारी, मोहम्मद अली लाशारी, निसार लाशारी, शाहिद लाशारी असांजी ज़रई ज़मीन 8 एकड़ ते कब्ज़ो करणु चाहिनि था। रोकण लाइ ॼाणायल जाबदार हथियारनि जे ज़ोर ते हमिलो करे असांजो नौजवान शरफ़ुद्दीन लाशारी खे डंडा हणी करे ज़ख़्मी करे छॾियो। फैज़गंज पुलिस मेडिकल लेटर ॾेई फैज़गंज रूरल हेल्थ सेंटर पक्का चांग दाख़िल कयो, जिते नौजवान शरफ़ुद्दीन जी तबियत गणती जोगी हुजण सबबि फैज़गंज रूरल हेल्थ सेंटर पक्का चांग इंतज़ामिया नाशा अस्पताल मुंतकिल कयो। ॻोठड़नि SSP खैरपुर तौहीद मेमूण DIG सखर CM सिंध खां मुतालबो कयो त फैज़गंज पुलिस ऐं बासरनि जी नाजाइज़नि जो नोटिस वठी करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची